अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैति अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्थिहि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अॼो को ही मुख़्तसर प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जी महिरबानी सां तव्हांजे हिन ॻोठ जी हिन जामे मस्जिद में हलंदड़ जेका क़ुरान करीम जी तालीम जो सिलसिलो आहे उन में अल्हम्दुलिल्लाह कुझु नियाणियुनि क़ुरान करीम मुकमल कयो आहे नाज़िरा तालीम। उन्हनि जी ख़ुशी में ही हिकु मुख़्तसर प्रोग्राम रखियो वियो आहे। ये अल्लाह तबारक व ताला जी एक वॾी नेमत आहे, अल्लाह ताला जो एक वॾो एहसान आहे जो अल्लाह तबारक व ताला कंहिं इंसान खे इहा तौफ़ीक़ ॾिए थो ऐं कंहिंजे दिलि में इहो शौक़ु पैदा थिए थो जो हू पंहिंजे मासूम ॿारनि जे लाइ ऐं पंहिंजे बचनि जे लाइ दीन जी तालीम जो सोचे थो। हीअ हिकु अल्लाह ताला जी नेमत आहे। हक़ीक़त इहा आहे, वरना दुनिया में असां ॾिसूं था त केतिरा ई इन क़िस्म जा माइट हूंदा आहिनि जंहिंखे पंहिंजे औलाद खे दीन जी तालीम ॾियण जो ज़रे बराबरि को बि फ़िक्र न हूंदो आहे। जंहिंजी दिलि में अल्लाह तबारक ताला इहा मोहबत विझे ऐं हीअ अल्लाह जे तरफ़ां अता हूंदी आहे, छो त दीन जी मोहबत, दीनदारनि सां मोहबत ऐं पंहिंजे औलाद खे इन रस्ते ते आणण जे हवाले सां हिकु क़िस्म जी मोहबत ऐं सोच हीअ अल्लाह ताला जी मोहबत जी निशानी आहे। रसूल करीम अलैहिस्सलाम जिन जी हदीस आहे, पाण हमीद अलैहिस्सलाम त मन युरिदिल्लाहु बिही ख़ैरन युफ़क़िहु फ़िद्दीन, जंहिंसां अल्लाह तबारक व ताला भलाई जो इरादो कंदो आहे अल्लाह तबारक ताला हुनखे दीन जी सम्झ ॾींदो आहे। माना जंहिंसां अल्लाह जी भलाई जी नियत इरादो हूंदो आहे उनखे दुनिया में शोहरत, दुनिया में नालो, दुनिया में उनखे मनसब मिले या न मिले, पर अल्लाह ताला हुनखे दीन जी सम्झ ॾेई छॾींदो आहे। ऐं ॿी हदीस आहे, रसूल करीम अलैहिस्सलाम जिन फरमाईंदा त अल्लाह तबारक ताला दुनिया हर माण्हू खे ॾेई छॾींदो आहे। जंहिंसां अल्लाह जी मोहबत हूंदी आहे दुनिया उनखे मिलंदी आहे, ऐं जंहिंसां अल्लाह तबारक ताला जी नाराज़गी हूंदी आहे, जेके दुनिया में रब जी ज़ात जा इनकारी आहिनि, दुनिया उन्हनि खे मिली वेंदी आहे। पर वला युति दीन, अल्लाह ताला दीन सिर्फ़ उन माण्हू खे ॾींदो आहे जंहिंसां अल्लाह जी मोहबत हूंदी आहे। हीअ अल्लाह ताला जी मोहबत जी निशानी आहे। ऐं यकीनन पंहिंजे औलाद खे बि दीनदार उहो ई माण्हू कंदो आहे जंहिंजे दिलि में दीन जी मोहबत हूंदी आहे। कॾहिं बि कोई इंसान न चाहींदो आहे त आऊं पंहिंजे औलाद खे अहिड़े रस्ते ते लॻायां जेको रस्तो मूंखे पसंदि ई न आहे। जंहिं माण्हू खे दीन जो रस्तो, दीन जी तालीम ऐं दीन पसंदि आहे, उहो पंहिंजे औलाद जे लाइ उहा शइ पसंदि कंदो आहे। हीअ अल्लाह ताला जी तरफ़ खां नेमत आहे। ऐं जंहिं बि इंसान जी दिलि में दीन जी मोहबत न आहे, क़ुरान जी मोहबत न आहे, अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जी हदीसनि जी मोहबत न आहे, उहो माण्हू पंहिंजे औलाद खे इन गस ऐं रस्ते ते कॾहिं बि कोन लॻाईंदो, बल्कि कोशिशि कंदो त मुंहिंजो औलाद इन रस्ते खां परे रहे। छाजे लाइ? छो त हुनजी दिलि में इन रस्ते सां नफ़रत आहे, मोहबत न आहे। ऐं जंहिं माण्हू जी दिलि में दीन जी मोहबत न आहे, अल्लाह जो अज़ाब आहे। अल्लाह ताला जो अज़ाब जेके हूंदा आहिनि न, उहे अज़ाब ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ा अज़ाब उहे आहिनि जेके ज़ाहिरी अज़ाब हूंदा आहिनि, जिन जो ताल्लुक़ इंसान जे दुनिया जी ज़िंदगी सां हूंदो आहे। इंसान ते बीमारी अचे थी, ॾुकार अचे थो, सैलाब अचनि था, ज़िलज़िला अचनि था, परेशानियूं अचनि थियूं। ही उहे अज़ाब आहिनि जिन जो ताल्लुक़ इंसान जे ज़ाहिर सां हूंदो आहे। ऐं इहे अज़ाब एॾा वॾा मुश्किल न हूंदा आहिनि, छो त वक़्ती अज़ाब हूंदा आहिनि, टरी वेंदा आहिनि, ख़तमु थी वेंदा आहिनि। या इन्हनि अज़ाबनि जे टाइम ते तव्हां ऐं असांजा ॿांह ॿेली, असांजा पंहिंजा या परावा थी वेंदा आहिनि। भाउ फलाणे ॻोठ ते इहा आफ़त आई आहे, पाण गॾिजी करे हुननि जी हेल्प करियूं था। फलां मुल्क ते ही मुसीबत आई आहे, पाण गॾिजी करे, को मुल्क गॾिजी करे उन मुल्क जी सपोर्ट कंदा आहिनि। कंहिं इलाइक़े जे मथां को मसइलो थींदो आहे, कुझु ॿियनि इलाइक़नि जा माण्हू गॾिजी करे उन इलाइक़े जे माण्हू जो सपोर्ट कंदा आहिनि। ज़ाहिरी जेके अज़ाब आहिनि उहे वक़्ती हूंदा आहिनि, ख़तमु थी वेंदा आहिनि।
ऐं उन्हनि में हिकु इंसान जे सहकार जे लाइ ॿियो पइजी वेंदो आहे। पर जेके बातिनी अज़ाब आहिनि, अलाह जो अज़ाब जे करे इंसान ते अचे, हुनखां दिलि दीन जी मोहबत खसी वञे, हुनजी दिलि मां दीन जो फ़िक्र ख़तम थी वञे, ही उहो ख़तरनाक अज़ाब आहे जंहिं अज़ाब में मुब्तला थियण वारे माण्हू जी सपोर्ट पंहिंजा बि कोन कंदा आहिनि। छा थो करे सघे केरु? अलाह जे पैगम्बरनि अलैहिस्सलाम खे ॾिसूं न असां, अलाह जे नबियनि खां मथे ॿियो केरु इंसान हूंदो, लेकिन जॾहिं उन जे पंहिंजे औलाद जी दिलि मां दीन जी मोहबत ख़तम थी वई, छा करे सघिया उहे पैगम्बर? जॾहिं सैयदना नूह अलैहिस्सलाम जे पुट जी दिलि मां अलाह जी तौहीद जी, अलाह जी वहदानियत जी, अलाह जे दीन जी मोहबत ख़तम थी वई, छा नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे बचाए सघियो, मदद करे सघियो? कॾहिं बि न। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे पीउ जी दिलि मां अलाह जी तौहीद, अलाह जे दीन जी मोहबत जॾहिं ख़तम थी वई हली, छा इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ जी हेल्प करे सघियो? छा लूत अलैहिस्सलाम पंहिंजी घरवारी जी हेल्प करे सघियो? छा अलाह जो प्यारो पैगम्बर सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचे अबू तालिब जी मदद करे सघियो? त दीन जी मोहबत जॾहिं इंसान जी दिलि मां खसी वञे, हीउ अलाह जो एॾो ख़तरनाक अज़ाब आहे, जंहिं अज़ाब जे टाइम ते मदद ऐं हेल्प करण लाइ केरु वेझो कोन ईंदो आहे ऐं कंहिंजी बि का मदद कोन हलंदी आहे। जंहिं माण्हू जी दिलि मां अलाह जी दीन जी मोहबत ख़तम थी, अलाह जो अज़ाब आहे। जंहिं माण्हू ते अलाह नाराज़ थींदो आहे न, जेके मूं तव्हांखे हदीसूं ॿुधायमि, इन्हनि हदीसनि मां असांखे इहा बि शइ मालूम थिए थी, जंहिं इंसान ते रब नाराज़ थींदो आहे न, अलाह हुनखां दुनिया कोन खसींदो आहे। मुमकिन आहे करे कंहिंखां के नेमतूं खसी वञनि, वरना अलाह ताला डायरेक्ट हुनखां दुनिया कोन खसींदो आहे। जेकॾहिं रब नाराज़गी में दुनिया डायरेक्ट खसे हा त फिरौन खां हुकूमत खसी वञे हा, वञी टाइम ते खसाणी, लेकिन शुरू में त हुनखे ढिर मिली वई न, कारून जा बि खज़ाना मिली विया, अबू जहल खे सरदारियूं मिली वयूं, अबू लहब खे दुनिया जो हुस्न मिली वियो हलियो। दुनिया जा इहे ज़ालिम इंसान बनियाई तॾहिं जॾहिं ताक़तवर पंहिंजो पाण खे सम्झंदा हुआ न, पर रब जंहिं माण्हू ते नाराज़ थींदो हुनखां अलाह दीन जी तोहफ़ी खसे वठंदो आहे, अलाह उन दिलि मां तौहीद जी नेमत खसे वठंदो आहे, अलाह जे पैगम्बरनि जी मोहबत खसे वठंदो आहे, ऐं दीन जो जज़्बो ख़तम थी वेंदो आहे। अलाह जी नाराज़गी जी निशानी आहे। अॼु असां में केतिरा मुस्लमान आहिनि जिन जी दिलि में दीन जी मोहबत कोन्हे, अलाह जे घरनि सां मोहबत कोन्हे, अलाह जे क़ुरान किताब सां मोहबत कोन्हे, अलाह जे पैगम्बर सां मोहबत कोन्हे, उन जे ॾेखार रस्ते सां मोहबत कोन्हे। हीअ अलाह जो अज़ाब आहे ऐं इन अज़ाब मां बचण जे लाइ इंसान खे सिर्फ़ु हिकु सहारो खपे, अलाह खां दुआऊं घुरे, रब खां दुआऊं घुरे, मुंहिंजा रब तुंहिंजी नाराज़गी आहे, अज़ाब आहे, जंहिंजे करे मुंहिंजी दिलि दीन जे तरफ़ अचे ई कोन थी। ऐं ही मेन शइ तो यादि रखी छॾियो। ऐं जॾहिं इंसान जी दिलि में अलाह जी दीन जी मोहबत कोन हूंदी, उहो माण्हू पंहिंजे कॾहिं औलाद खे दीन जे रस्ते ते लॻाईंदो ई कोन। इन जी मेन निशानी इहा अथव। ऐं जंहिं इंसान जी दिलि में अलाह जी दीन जी मोहबत हूंदी, उनजी सोच, उनजो फ़िक्र, उनजो नज़रियो, उनजो हमेशह कोशिश इहा हूंदी, दुनिया जे अंदरि मूंखे कुझु मिले या न मिले, मुंहिंजो औलाद सुभाणे तरक़ी करे या न करे, पर घटि में घटि मुंहिंजो औलाद दीनदार त थिए। उनजी सोच वॾी हूंदी ऐं वसी सोच हूंदी। तंहिंजे करे असांजी इहा ख़ुशनसीबी आहे जिन जो औलाद अलाह जे क़ुरान करीम जी तालीम हासिल कंदड़ आहे, अलाह जे पैगम्बर जी हदीसनि जी तालीम हासिल कंदड़ आहे, ऐं जिन जो औलाद इन दीन जी तालीम खां परे आहे, उन्हनि माइटनि खे सोचणु घुरिजे, उन्हनि माउ ऐं पीउ खे फ़िक्र करणु घुरिजे। असीं पंहिंजे औलाद खे सिधे रस्ते ते लॻायूं। हा, जेकॾहिं माइट कोशिशि न करे थो पर उन जे बावजूदि नाकाम वञे थो, त पोइ मामिलो अलाह जे हवाले आहे। पोइ जेकी इंसान जे मुक़दर में लिखियलु हूंदो, पर कोशिशि असांखे करणी आहे न। असां जेकॾहिं ॾिसूं था पाण जो माहौल हिन क़िस्म जो बणिजी वियो आहे। अलाह ताला रहम फरमाए, 100 मंझां 4 या 5% अहिड़ा माइट हूंदा जिन जी कोशिशूं मुंहिंजो औलाद दीनदार थिए, वरना तक़रीबन 95-96% उहे माइट हूंदा जिन जी सोच दुनिया ते महदूद हूंदी आहे। पोइ जंहिंजी जेका फील्ड हूंदी, हिकिड़ो माण्हू चाहींदो त मुंहिंजो पुटु इंजीनियर थिए, डॉक्टर थिए, वकील थिए, जज थिए, सियासतदान थिए। वरी ॿिए तरफ़ ॾिसूं था, माइट चाहींदो मुंहिंजो औलाद जेको आहे मूं वांगुरु माल जो धनार थिए, या जेकॾहिं माइट पाण कंहिं गिरेज ते कमु कंदड़ चाहींदो मूं वांगुरु कंहिं गिरेज ते कमु करे। जेकॾहिं माइट कंहिंजो नौकर ऐं खादिम आहे चाहींदो त मुंहिंजो औलाद बि मूं वांगुरु फलाणे इंसान जी जेको सो नौकिरी, माना उहो चाहींदो त जहिड़ो आऊं आहियां पंहिंजे औलाद खे उन साॻे रस्ते ते लॻायां। अक्सर असांजे माइटनि जी सोच हूंदी आहे। चंद अहिड़ा माइट हूंदा आहिनि जिन जी सोच इहा हूंदी आहे त वाह ठीकु आहे, मुंहिंजी ज़िंदगी गुज़री वई, सभु कुझु पैसो कोन हूंदो आहे, सभु कुझु दुनिया कोन हूंदी आहे, मुंहिंजो औलाद अहिड़ो थिए, दीन जी ॻाल्हि करे,
सुभाणे आउं मरी वञा थो, मुंहिंजे लाइ सदको जारियो बणिजे, मुंहिंजे लाइ सुभाणे दुआऊं घुरे, मुंहिंजे लाइ सुभाणे इन जूं नेकियूं नाम अमाल में मुंहिंजे लाइ वाधारे जो सबबु बणिजनि। अलाह जे पैगंबर ख़ुशख़बरी ॾिनी उन माण्हू खे। नबी अलैहिस्सलाम जन फरमाईंदा, इंसान दुनिया मां मरी थो वञे न, जेके इंसान दुनिया में अमल कंदो हो उन्हनि जो सिलसिलो मरण जे टाइम ते ख़तम थी वेंदो आहे, बसि उते उनजा रजिस्टर बंदि थी वेंदा आहिनि। पर चंद अहिड़ा कम आहिनि, कुझु अहिड़ियूं नेकियूं आहिनि जेके हिन जे मरण खां पोइ उनजो सिलसिलो जारी रहंदो आहे। ऐं उन्हनि नेकियनि मंझां हिकिड़ी नेकी छा आहे, औ वलदुन सालिहुन यदू लहू, पंहिंजे पोयां नेक दीनदार औलाद छॾे वञे थो, माइट दुनिया में वञे थो हलियो, जेसी ताईं उहो औलाद नेकी कंदो रहंदो माइट खे उनजो हिसो मिलंदो रहंदो। चाहे औलाद दुआ घुरे त उनखे अजर मिलंदो, लेकिन औलाद अगरि दुआ न बि घुरे तॾहिं बि हुनजी नेकी जो हिसो माइट खे ज़रूरु मिलंदो। छो, हुनखे दीन जे रस्ते ते माइट लॻाए वियो। पर कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे माइट पाण बेदीन आहे, औलाद खे दीन वारे पासे लॻाईंदो ई कोन्हे, विचा ॿियो इंसान को कोशिशि करे उनजे औलाद खे दीनदार बणाईंदो आहे त सवाब त हुनखे मिलंदो आहे न। अलाह जे पैगंबर जी हदीस आहे, फरमाईंदा मन दल अला खैरिन फलहु अजर मिस्ल फाइलिही, जेको इंसान कंहिं बि इंसान खे चङे रस्ते जो ॾस ॾिए थो, चङे रस्ते ते लॻाए थो, उनजो ॾस ॾिए थो न, त हुनजी हर नेकी जे बराबरि अलाह हुन ॾस ॾियण वारे खे ज़रूरु सवाब ॾींदो, ज़रूरु अजर ॾींदो। तव्हांजी कोशिशि सां, मिसाल असां वटि पाण ॾिसूं था, घणो करे इहो हूंदो आहे जो मसलन पाण वटि जेके क़ुरान करीम जूं क्लासूं लॻनि थियूं, मदरसो आहे, मस्जिद आहे, उन में ताउन करण वारा, हेल्प करण वारा चंद माण्हू हूंदा आहिनि। कंहिं बि ॻोठ में तव्हां वञो, कंहिं बि शहर में तव्हां वञो, जेकॾहिं उन मस्जिद ऐं मदरसे जी जमायत 50 माण्हू आहिनि न, त उन में उन सिलसिले खे हलाइण वारा 8 या 10 माण्हू हूंदा आहिनि। हाणे अक्सर कॾहिं कॾहिं शैतान उनजी दिलि में ख़्यालु पैदा कंदो आहे त बाबा कहिड़ा तुंहिंजा पंहिंजा ॿार पढ़नि था, कहिड़ो तुंहिंजो पंहिंजो औलाद पढ़े थो, छॾे न कम खे। इहा शैतानी सोच अथो। कॾहिं बि न सोचूं जेकॾहिं मुंहिंजी कोशिशि सां, मुंहिंजे 5 रुपया ख़र्च करण सां या मुंहिंजे ॾस ॾियण सां कंहिं ॿिए जो जेकॾहिं बच्चो दीनदार बणिजी वञे थो त इन जी नेकी सुभाणे मुंहिंजे मरण खां पोइ बि कमु ॾींदी मूंखे। इहा हमेशह असांजी सोच हुजणु घुरिजे। ऐं इहो सोच उन माण्हू खे हूंदी जंहिं माण्हू जी सोच दीन जे बारे में हूंदी। तंहिं करे असां कोशिशि करियूं पंहिंजे औलाद खे दीन जी तालीम ॾियारियूं। अलाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जे दौर में असीं ॾिसूं था त सहाबा किराम जी वॾी कोशिशि हूंदी, औलाद त वॾी ॻाल्हि आहे, लेकिन वॾी उमिरि में जेके माण्हू मुस्लमान थींदा हुआ न, अची अलाह जे नबी जे साम्हूं अची करे दीन जी तालीम हासिल कंदा हुआ। ऐं अलाह जे पैगंबर ख़ुशख़बरियूं कहिड़ियूं ॿुधायूं उन माण्हू जे लाइ। नबी अलैहिस्सलाम जन फरमाईंदा त हर मखलूक हिन दीन सिखण वारे, दीन जे तालिब इल्म जे लाइ दुआ घुरंदी आहे। तव्हांजो जेके माकोड़ियूं आहिनि या जेके मच्छियूं आहिनि समुंड में, उन्हनि त ॾिठो कोन्हे न ख़ुशकी जे माण्हुनि खे, पर हू बि दुआऊं घुरनि थियूं कंहिंजे लाइ, जेको अलाह जे दीन जी तालीम सिखे थो, जेको अलाह जे दीन जी। तव्हां ऐं मुंहिंजी निगाह में हक़ीक़त इहा आहे, सुबुह जे टाइम ते जेको क़ाइदो खणी करे ॿार घर मां निकिरे थो, मस्जिद ॾांहुं अचे थो, तव्हांजी असांजी निगाह में हिन जी का हैसियत ई कोन हूंदी आहे। हीउ आम ॿार आहे वीचारो, हिन जी का वैल्यू कोन्हे। बल्कि तव्हां असांजी सोच ॾिसो न, एसि ताईं ज़ुल्म हूंदो आहे। जेकॾहिं कंहिंजा 4 ॿार आहिनि न, उन में कोशिशि इहा हूंदी त आउं चइनी ॿारनि खे स्कूल जी सुठी तालीम ॾियारियां ऐं वॾो ख़र्च करियां। पोइ जेकॾहिं उन्हनि ॿारनि ते महिनत थिए थी, पर जेकॾहिं को हिकिड़ो ॿार अहिड़ो निकिरे थो जंहिं ते मथां महिनत कोशिशि करण खां पोइ बि कंहिं बि कम जो नथो निकिरे, न स्कूल जे पासे जो आहे, न कंहिं धंधे जहिड़ो आहे, न कंहिं कारोबार जहिड़ो आहे, आख़िर असां वटि आख़िरी हली वेंदो, भला छॾियो मदरसे में मस्जिद में, भला सुभाणे निमाज़ पढ़ंदो पियो। आख़िरी असां वटि ऑप्शन इहो हूंदो आहे। ऐं या अहिड़ी तरह सां असां वटि ॿियो छा तरीक़ो हूंदो आहे, नोट करे ॾिसो, जेकॾहिं 2 पुट आहिनि, हिकिड़ो पुटु सुबुह जो सवेरे कॉलेज ते वञे थो, स्कूल ते वञे थो, ऐं ॿिए पुट खे सुबुह जो सवेरे मदरसे वञिणो आहे। माउ हुजे चाहे पीउ हुजे, उनजी कोशिशि संवारणु, ख़र्च करणु, महिनत करणु ऐं हर हवाले सां, हर डिमांड पूरी करण जे हवाले सां उन ॿार जे बारे में जेको स्कूल कॉलेज ते वेंदो, ऐं जेको ॿार मदरसे वञिणो आहे, मस्जिद ते वञिणो आहे, कोशिशि इहा हूंदी त हिन खे सुठा साफ़ सुथरा कपिड़ा बि कान्हे पाइणा। जंहिं लेवल में, जंहिं कैफ़ियत में उथियो आहे, उन साॻी कैफ़ियत मस्जिद लाइ वेंदो आहे। हीअ असांजी सोच आहे दीन जे बारे में। कॾहिं बि इहा शइ हरगिज़ न आहे त असीं पंहिंजे ॿार खे डॉक्टर न बनायूं, असीं पंहिंजे ॿार खे इंजीनियर न बनायूं, असां पंहिंजे ॿार खे को दुनियावी तालीम न ॾियारियूं, कॾहिं बि न, हरगिज़ न। इहा सोच ई ग़लति आहे। असां पंहिंजे ॿार खे डॉक्टर बणाए सघूं था, पंहिंजे औलाद खे
असीं इंजीनियर बणाए सघूं था, असां दुनियादी तालीम ॾियारे सघूं था, लेकिन उन सां गॾु पहिरीं दीन जी तालीम आहे। छो डॉक्टर बणजणु, इंजीनियर थियणु, ऑफिसर थियणु, इहा बादरी सुञाणप आहे ऐं पहिरीं सुञाणप मुस्लमान हुजणु आहे। पहिरीं असीं मुस्लमान आहियूं, तंहिंजे करे बुनियादी असांजे लाइ इहा शइ त कम अज़ कम असांखे दीन जी ख़बर त हुजे। असां जॾहिं पंहिंजे औलाद में इहा तफ़रीक़ कंदासूं, फ़र्क़ु कंदासूं, फ़र्क़ु करण खां पोइ असांजो माहौल कहिड़ी लेवल ते पए थो आहे। तव्हां कंहिं बि नौजवान खे पकिड़े पुछंदा हाल अहिवाल, भला हिन दीन जे बारे में निमाज़ जो तरीक़ो असांखे ॿुधाए, त चवंदो साईं भला मुंहिंजी फील्ड जेका आहे न, आउं MBBS करियां पियो, मुंहिंजो फील्ड जेका आहे मेडिकल जी आहे, मुंहिंजी फील्ड इंजीनियरिंग जी आहे, मुंहिंजी फील्ड फलाणे तबिके जी आहे, तंहिंजे करे मुंहिंजी फील्ड जो को बि सवाल मूंखां करियो आउं तव्हांखे जवाबु ॾींदुसि। तव्हां ॻाल्हि कई आहे दीन जी, तव्हां ॻाल्हि कई आहे निमाज़ जी, तव्हां ॻाल्हि कई आहे क़ुर करीम जी, तव्हां ॻाल्हि कई अल्लाह जे नबी जी हदीस जी, इहा मुंहिंजी फील्ड कोन्हे, इहा मस्जिद खे मौलवी साहिब खां पुछ। इहा असां अची फ़र्क़ु हिन जॻह ते पहुचायो आहे। असां पहिरीं कलमो पढ़ियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। ऐं जेकॾहिं असांजे तबिके जो को बि नौजवान डॉक्टर आहे, बाद में पहिरीं मुस्लमान आहे। ऐं दुनिया में उसूल आहे, जेकॾहिं को माण्हू चवे थो आउं इंग्लिश टीचर आहियां, उनखे इंग्लिश नथी अचे, तव्हां उनखे इंग्लिश टीचर कोन चवंदा। जेकॾहिं को माण्हू चवे थो आउं इंजीनियरिंग आहे, उनखे इंजीनियरिंग जी ख़बर न आहे, तव्हां उनखे इंजीनियर न चवंदा। ड्राइवर जो ऐलान करे थो, लेकिन उनखे कंहिं बि हवाले सां गाॾी जी का ख़बर ई न आहे, त उनखे तव्हां ड्राइवर कोन चवंदा। पर अफ़सोस हिन शइ जे मथां असांजो मुस्लमान लिखियो पढ़ियो आहे, नौजवान आहे, हुनखे कलमे जी माना जी ख़बर कोन्हे, हुनखे अलाह जी तौहीद जी ख़बर कोन्हे, अलाह जे पैगंबर जी सुन्नत जी ख़बर कोन्हे, हुनखे निमाज़ जे बारे में ख़बर कोन्हे, हुनखे हलाल हराम जी ख़बर कोन्हे, लेकिन आहे केरु मुस्लमान आहे। जंहिं माण्हू खे इस्लाम जे बुनियादी रुकननि जी ख़बर कोन्हे, उहो मुस्लमान आहे। छाजे लाइ? इन लेवल ते इन नौजवान खे पहचान वारा माइट नंढे हूंदे खां ज़हन में शेवरी जे बाबा तुंहिंजो कमु मदरसो पढ़णु न आहे, तुंहिंजो कमु क़ुर करीम पढ़णु न आहे। जेकॾहिं माइट इहा शइ ज़हन में हुजे, मुंहिंजो ॿारु क़ुर करीम जो हाफ़िज़ आहे, गॾोगॾु डॉक्टर थींदो, मुंहिंजो ॿारु आलिम बि आहे, गॾोगॾु डॉक्टर आहे, गॾोगॾु इंजीनियर आहे। यादि रखी छॾियो, पंहिंजी फील्ड खे कारोबार करे कोन हलाईंदो, हू हिकु ख़िदमत सम्झी करे हलंदो, हू पंहिंजी फील्ड में हली करे दीन जी दावत जो कमु कंदो ऐं तबलीग जो कमु कंदो। हक़ीक़त इहा आहे, केतिरा माण्हू असां ॾिठासूं ऐं अक्सर करे जेके दुनियादी तालीम हासिल करे गॾोगॾु दीन जी तालीम हासिल कंदा, उन्हनि जी तबलीग में वधीक असरु हूंदो आहे ऐं अहिड़नि माण्हुनि ते उहे तबलीग कंदा आहिनि जिन माण्हुनि ताईं आम आलम जी पहुच कोन हूंदी आहे। ऐं उन शइ जे लाइ बुनियादी किरदारु माइट जो आहे न। जॾहिं असां ॿार खे उन तरफ़ ध्यानु ई कोन ॾिनो आहे, असांजो ॿारु मस्जिद में छा पढ़े थो, क़ुर करीम पढ़े थो या न, असांजो ॿारु दीन जी तालीम केतिरी सिखे थो, असांजो ॿारु पाबंदी सां पंहिंजो वक़्तु निमाज़ी आहे या कोन्हे, माइट जो ज़रे बराबरि ध्यानु न आहे, त बि उहो ॿारु सुभाणे दीन जो ख़ादिम कोन बणिबो, बल्कि उहो दीन जो दुश्मन बणिबो। यकीन सम्झो, अॼु असां ॾिसूं था न, असां जंहिं मुल्क में रहूं था, मुल्क पाकिस्तान, ला इलाहा इल्लल्लाह जी कलमे ते बुनियाद रखणो को मामूली कमु कोन्हे, वॾो एज़ाज़ आहे। हक़ीक़त इहा आहे। ऐं वरी जंहिं सूबे सां असांजो तालुक़ु आहे, इहो सूबो छा आहे? बाबुल इस्लाम आहे। हिन पूरे जेको एरिया पाको हिंद जो जेको बि एरिया आहे, इन में सभ खां पहिरीं जेको दीन इस्लाम सिंध में आयो, ऐं सिंध जे रस्ते खां बाक़ी जेके बि हिन वक़्तु बांग्लादेश जो इलाइक़ो हुजे, चाहे भारत जो इलाइक़ो हुजे, ही जेके बि इलाइक़ा आहिनि, इन्हनि सभिनी में हिंदो सिंध में जेको दीन जी दावत पई थी आहे, सिंध जे रस्ते खां। लेकिन असांजे इन साॻी सिंध धरती जे तइलीमी इदारनि जो हाल तव्हां ॾिसो था, असांजे लिखियल पढ़ियल प्रोफेसर्स ऑफिसर जेके उन्हनि जो हाल तव्हां ॾिसो था। अल्लाह रहम करे, असांजा मुस्लमान जेके ऑफिसर केतिरा ई डिग्री याफ़्ता वॾनि वॾनि अहदनि ते फाइज़ आहिनि, लेकिन अल्लाह जी ज़ात जा इनकारी, रब जी ज़ात जा इनकारी, अल्लाह जे पैगंबर जी ज़ात जा दुश्मन, जिन खे अल्लाह जी ज़ात जी तौहीद वॾी ॻाल्हि आहे, लेकिन रब जी ज़ात जे बारे में इनकार उन्हनि जो निज़ाम पाण हले पियो। हीउ निज़ाम, हिननि शयुनि ते पहचण वारा केर आहिनि? इहे माइट आहिनि, जिन शुरू में उन पंहिंजे औलाद खे रुख अहिड़ो तरफ़ कयो आहे। ऐं असांजी अखियुनि जो मुशाहिदो आहे, माइट नेक आहिनि, दीनदार आहिनि, मुबैद आहिनि, लेकिन उन्हनि जो औलाद दुनिया जो मशहूर तरीन कम्युनिस्ट निकिरे थो ऐं दैरिया निकिरनि था। इन जी वजह कहिड़ी आहे? जो माइट पाण दीनदार आहे, लेकिन पंहिंजे औलाद खे दीनदार कोन बणाए। जेकॾहिं असां उन साॻे औलाद खे क़ुर जी तालीम ॾियारियूं, दीन जी तालीम ॾियारियूं, गॾोगॾु जेकर असीं दुनिया जी तालीम ॾियारियूं था, यकीन सम्झो दुनिया जो उहो ख़ुशि नसीब माइट आहे, ख़ुशि नसीब माइट आहे। हिन तालीम खे असां मामूली न सम्झूं।
अल्लाह जे पैगुंबर जी ख़ुशख़बरी आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके दीन जी तालीम हासिल कनि था। रसूल करीम अलैहिस्सलाम जिन जी हदीस मुहम्मद अलैहिस्सलाम जेकॾहिं कंहिंजो ॿार क़ुरान करीम जो हाफ़िज़ आहे न, क़यामत चेॾी उनखे जन्नत जो ताज पाराए वञिबो। हीउ कंहिंखे ताज पाराइजबो जंहिंजो ॿार क़ुरान करीम जो हाफ़िज़ आहे। अल्लाह जे नबी जी ख़ुशख़बरी आहे क़ुरान करीम जो हाफ़िज़ क़यामत चेॾी ईंदो। अल्लाह ताला हुकुम कंदो त इक़रा वरतिल कमा कुन्त तुरतिलु फी दुनिया, तूं क़ुरान करीम पढ़ वरतके ऐं जन्नत जे तबक़नि में चढ़ंदो वञ, आस्ते आस्ते पढ़, रुकजी कर पढ़। जंहिं जॻह ते क़ुरान करीम ख़तम थी तुंहिंजो ठिकाणो जन्नत जो आहे। हीउ कंहिंजे लाइ एहसास आहे? हीउ दीन जी तालीम हासिल करण वारे जे लाइ। अल्लाह जे पैगुंबर जे नबी हदीस नज़र अल्लाहु मन समिया मक़ालती फहफ़िज़हा वअद्दाहा कमा समियाहा। पाण अलैहिस्सलाम फरमाइनि था अल्लाह जे नबी दुआ ॾिनी आहे। अॼु दुनिया में माण्हू दुआऊं हासिल करण जे लाइ कॾहिं कॾहिं नेक माण्हू खे चवंदा आहिनि भला मुंहिंजे लाइ साईं दुआ घुरो, पर कॾहिं कॾहिं बेदीन माण्हू जिन खे का बि शइ जी ख़बर कोन हूंदी वञी करे उनजे साम्हूं किरंदा आहिनि भला दुआ थो वठां। ही हितां जेको दुआ पिट हलंदी आहे, ही दुनिया जो गलीज़ तरीन इंसान जंहिंखे रब जी ज़ाती सुञाणप कोन्हे, उहो तव्हां ऐं मुंहिंजे लाइ छा दुआ पिट जो रस्तो हलाईंदो। ऐं अॼु असां माण्हू ॾिसूं था न दुआ जे लेवल ते केतिरनि जॻहियुनि ते वञनि था, लेकिन अल्लाह जे पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मथे को नेक इंसान गुज़रियो आहे। अल्लाह जे पैगुंबर खां मथे भला को वली उल्लाह गुज़रियो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं माण्हू खे दुआ ॾियनि, बाक़ी छा खपे उन माण्हू खे? बाक़ी छा खपे? अल्लाह जे पैगुंबर दुआ ॾिनी आहे कहिड़ी नज़र अल्लाहु मन समिया मक़ालती। क़यामत जे ॾींहुं अल्लाह उन माण्हू जे चेहरे खे तरो ताज़ा करे, उन माण्हू जो चेहरो बारोनक हुजे, उनजो चेहरो चमकंदड़ हुजे, उनजो चेहरो वणंदड़ हुजे। अल्लाह जो पैगुंबर दुआ पिया ॾिनी कहिड़े माण्हू खे? जंहिं माण्हू समिया मक़ालती, मूं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हदीस ॿुधाई, पोइ उनखे यादि कयईं ऐं पोइ उनखे ॿियनि ते पहुचायईं। उन माण्हू जे लाइ ख़ुशख़बरी अल्लाह जे पैगुंबर सां ॾेई छॾी आहे। ऐं जेको माण्हू दीन जो तालिब इल्म आहे, दीन सिखे थो, उहो बिल औला इन हदीस जे इन दुआ जो मुस्तहिक़ आहे इंशाअल्लाह। हदीसूं पढ़े थो अल्लाह जे पैगुंबर जूं, हदीसूं यादि करे माण्हुनि ते पहुचाए थो, क़यामत जे ॾींहुं अहिड़ो माण्हू ख़ुशि नसीब हूंदो। अॼु असां वटि घणो करे इहो उज़ुर हूंदो साईं भला औलाद आहे, कमाइण जे लाइ केरु कोन्हे, जंहिं करे आउं पंहिंजे औलाद खे दुनिया जे पासे लॻायां थो, दीन जी तालीम कोन थो ॾियरायूं। ऐं थींदो ईअं आहे जो तव्हां ॾिसंदा जॾहिं पंहिंजे औलाद खे असीं दीन जी तालीम न ॾींदासूं, 5 पुट आहिनि, 5 ई पुट मज़दूरी में लॻाए छॾींदासूं, आख़िर जॾहिं वेही हुन पीउ खां पुछंदा न, चवंदो परेशान आहियूं, कर्ज़ पूरा ई कोन था थियनि, किथां पूरा थिए कोन थो, 5-6 माण्हू कमाइण वारा आहियूं, लेकिन किथां गुज़ारो ई कोन थो थिए, किथां बरकत घर में ईंदी, किथां बरकत ईंदी? जंहिं घर में अल्लाह जो दीन कोन, घर में बरकत कींदी। अल्लाह जे पैगुंबर जे साम्हूं अलैहिस्सलाम जे साम्हूं हिकिड़ो भाउ शख़्स अचे थो पंहिंजे भाउ जी शिकायत करण जे लाइ। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असीं सिर्फ़ु 2 भाउ आहियूं पाण में, आऊं सुबुह जो सवेरे उथियां थो, कमायां थो, कारोबार करियां थो, ऐं हिन माण्हू खे को कम ई न आहे। सवेरे उथण खां पोइ तव्हांजी मजलिस में अचे थो, सॼो ॾींहुं तव्हां दीन सिखे थो, वापसि घर अचे थो ऐं कमाए जे मामले में ज़रे बराबरि मुंहिंजो हथु कोन थो वठे। अल्लाह जे नबी हिनखे चओ त मुंहिंजी कुझु सपोर्ट करे। नबी अलैहिस्सलाम हुनखे ईअं कोन चयो त भला तूं कुझु कमाए न सघे पाण में, न अल्लाह का तुर सको बिहाद आहे, तोखे ख़बर आहे थी सघे तोखे जेका रोज़ी मिले पई न, उहा अल्लाह ताला हिन जे करे तोखे रोज़ी ॾिए पियो। ऐं जंहिं घर में दीनदार आहे, जॾहिं तव्हांजा ॿार दीन जा तालिब इल्म बणबा, अल्लाह घर में बरकतूं नाज़िल कंदो। अल्लाह ताला कॾहिं बि हुन घर में बेबरकती ऐं बेसुकूनी कोन आणींदो जंहिं घर में अल्लाह जे क़ुरान करीम तिलावत हुजे। असांजे घर में जेकॾहिं सुबुह जो सवेरे उथी पुट आहिनि, नियाणियूं आहिनि, निमाज़ूं पढ़नि था, क़ुरान करीम जी तिलावत कनि था, इन खां मथे ॿियो छा खपे असांखे? उन घर में छा ईंदो? अल्लाह जे पैगुंबर अलैहिस्सलाम जी हिकु हदीस आहे, पाण में अलैहिस्सलाम, तव्हां पंहिंजे घरनि खे क़ब्रिस्तान न बनायो, पंहिंजे घरनि खे क़ब्रिस्तान न बनायो। हीअ अल्लाह जे नबी जी हदीस आहे नफ़िल निमाज़ जे बारे में। पाण में फ़र्ज़ निमाज़ तव्हां मस्जिद में पढ़ो था ऐं कोशिशि कंदा करियो नफ़िली निमाज़ जेका पंहिंजे घर में पढ़ंदा करियो। राति जो तहजुद आहे या ॿियूं निमाज़ूं आहिनि या फ़र्ज़ सुनतूं जेके आहिनि, घर में पढ़ंदा करियो, पंहिंजे घरनि खे क़ब्रिस्तान न बनायो। इन हदीस में छा मालूम थियो? जंहिं घर में निमाज़ न आहे न, उहो घर क़ब्रिस्तान आहे। क़ब्रिस्तान छा मक़सदु आहे? क़ब्रिस्तान में इंसान हूंदा आहिनि जेके मुअल दफ़न थियल हूंदा आहिनि, ऐं जीअरी जेका मख़लूक हूंदी उहे केरु हूंदा आहिनि? उहे जिन हूंदा आहिनि, शैतान हूंदा आहिनि। जंहिं घर जे अंदरि निमाज़ न आहे, दीन न आहे, उन घर में ज़िंदा रहण वारा मर्द ऐं औरतूं मुअलनि जे मिसलनि, उहो घर क़ब्रिस्तान आहे। ऐं उन घर में जिन, जादू, इहे शयूं कॾहिं बि ख़तमु कोन थींदियूं आहिनि।
अॼु असां वटि वॾी शिकायत इहा हूंदी आहे न, भला मुंहिंजे घर मां जिन कोन थो वञे, मुंहिंजे घर मां जादू कोन थो वञे, मुंहिंजे घर जे फलाणे माण्हू जी दुश्मनी आहे। जंहिं घर में अलाह जे क़ुर करीम जी तिलावत न हुजे, जंहिं घर में निमाज़ न हुजे, जंहिं घर में दीन न हुजे, उन घर में के अलाह जा फ़रिश्ता कोन ईंदा, उन घर में अलाह जो अज़ाब ईंदो, उन घर में शैतान ईंदो, उन घर में जिन ईंदा, उन ई घर में जादू ईंदो। तव्हां असांजे घरनि में जेकॾहिं ॿार आहिनि, नंढा ॿार नियाणियूं सभु जेकॾहिं निमाज़ी बणिजी वञनि, क़ुर करीम में तिलावत हुजे, उन घर में अलाह जी रहमत वसंदी आहे। उन घर में कॾहिं बि शैतान जिन इहे हमलो कोन कंदा आहिनि, उन घर ते कॾहिं बि जादू वग़ैरह असरु कोन कंदो आहे। पर इन रस्ते ते अचे कर, इन रस्ते ते अचण जे लाइ असांखे वक़्तु न बल्कि असांखे पंहिंजे दिलि जा इरादा चयन करणा पवंदा। असां कॾहिं बि न सोचूं त हीउ ॿार सुभाणे पढ़ंदा, दीन जा आलम बणिबा, हीउ सुभाणे छा कंदा, हीउ बुख मरी वेंदा हलिया, ऐं हिननि जे करे हिननि जो को मुस्तक़बिल कोन्हे। यादि रखी छॾियो, असांजी इनशा अल्लाह इहो वाज़े लफ़्ज़नि में ऐलान आहे, मुस्तक़बिल सिर्फ़ उन्हनि माण्हुनि जो जेके दीनदार आहिनि, जेके दीनदार आहिनि, ऐं बेदीन माण्हू जो को मुस्तक़बिल कोन्हे। छो त जंहिं माण्हू दीन न आहे न, जेको पंहिंजे औलाद खे दीन खां परे दुनिया जी तालीम हासिल कराए थो, उन माण्हू जी सोच केसि ताईं आहे? सोच एसि मुंहिंजो पुटु डॉक्टर थिए, इंजीनियर थिए, बसि न, एसि सोच ख़तमु, अॻियां त का सोच कोन्हे न। पर जंहिं माण्हू जी सोच मुंहिंजो पुटु क़ुर करीम जो हाफ़िज़ थिए, आलम थिए, उनजी सोच छा आहे त मरण खां पोइ मुंहिंजे लाइ हिन जो अमल कमु ॾींदो, सुभाणे क़यामत हिननि जी ज़िंदगी ठहंदी। माना हुनजी सोच वसी आहे न। दुनिया में उन माण्हू जी सोच महदूद आहे जेको माण्हू दीन जी तालीम खां पंहिंजे औलाद खे परे हटाए थो। तंहिं करे इहा सोच कॾहिं बि न सम्झूं, ऐं इहा सोच न सम्झूं त बाबा हीउ सुभाणे बुख मरंदा। अॼु तव्हां दुनिया में को हिकिड़ो माण्हू ॾेखारियो न, भला को मौली साहिबु हुजे, को मौली साहिब जो जेको बुख मोह हुजे, जॾहिं ॿार बुख मोह हुजनि, पघार तनख़्वाह पाण जे साम्हूं आहे न। हिकु को बि दुनिया जो ऑफिसर आहे, दुनिया जे कंहिं बि फील्ड में तनख़्वाह खणे थो, लख रुपया, 1.5 लख रुपया, 2 लख रुपया महाना। मौलवी जो पघार घणो हूंदो आहे? 15,000 20,000 रुपया, एतिरो पघार हूंदो आहे न। पर हक़ीक़त इहा आहे, असांजे अखियुनि जो मुशाहिदो आहे, 1 लख 1.5 लख रुपया महीनो खणण वारा 15 तारीख़ खां पोइ वीचारा ॿियनि जा मोहताज हूंदा आहिनि, कॾहिं हुनजे साम्हूं कॾहिं हुनजे साम्हूं। पर मौलवी साहिब खे आख़िरी तारीख़नि में तव्हां ॾिसंदा तॾहिं बि उनजे जेब में सावा नोट हूंदा, ऐं कॾहिं बि उहो कपिड़े में लटे में हर शइ में टपटाप हूंदो, ऐं कॾहिं बि कोन चयो बाबा मुंहिंजो पघार, भले वधि में डिमांड इहा हूंदी साईं भला मुंहिंजो पघार 15,000 20,000 करियो। कॾहिं कंहिं मौलवी डिमांड कई मुंहिंजो पघार 20,000, तूं 1.5 लख रुपया खणी पियो, मूंखे 50,000 रुपया ॾे। डिमांड वधि में एतिरी हूंदी, बाबा 15,000 मुंहिंजो पघार 20,000 करियो। लेकिन अलाह जी महिरबानी सां पाण ख़ुशि हूंदो, उनजे घर वारा ख़ुशि हूंदा। हा, असांजे दीनदार तबिके में बि उहे माण्हू ॾुखिया हूंदा जेके दीन खे कारोबार बणाईंदा। हा, जेकॾहिं आउं मस्जिद जो इमाम बणिजां थो सिर्फ़ु इन जे लाइ मूंखे पघार मिले न, त मुंहिंजो पूराओ कॾहिं बि कोन थींदो, कॾहिं पूराओ कोन थींदो। त पोइ आउं ॾुखियो हूंदुसि, सुखियो कॾहिं बि कोन हूंदुसि, मुंहिंजे घर मां कॾहिं गुरबत कोन वेंदी। पर जेकॾहिं मुंहिंजी सोच इहा हूंदी त मूंखे दीन जो कमु करिणो आहे, इनशा अल्लाह अल्लाह उन माण्हू खे कॾहिं ॾुखियो ॾींहुं ॾेखारींदो कोन। ऐं इहा हक़ीक़त तजुर्बो आहे। उन खां पोइ अल्लाह ताला इज़त दीन में रखी आहे, जेको क़ुर करीम जो हाफ़िज़ आलिम आहे, अल्लाह उनजी जेका इज़त रखी आहे दुनिया में न, दुनिया में उनजो को मिट आहे ई कोन। दुनिया में इंसान जी इज़त हूंदी कुर्सी ताईं, जेसि ताईं कुर्सी आहे, उहिदो आहे, इज़त आहे। कुर्सी ख़तमु थी, इज़त ख़तमु थी वई। केतिरा दुनिया में जिन जी वॾी हाक हूंदी हुई, अॼु जॾहिं रिटायर थिया न, पंहिंजे पाड़े जो ॿार बि उनजी इज़त करण लाइ तयारु कोन्हे। तव्हांजे मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं केतिरा माण्हू हूंदा, लेकिन जेको माण्हू आलिम आहे, जेको हाफ़िज़ आहे, उनजी जीअं सम्झो उमिरि वधंदी ईअं उनजी इज़त वधंदी आहे। गवर्नमेंट वटि 60 साल खां पोइ उनजी इज़त घटिजी वेंदी आहे, रिटायर थींदो, घर बेड़ो थींदो, घर जा माण्हू उनखे इज़त ॾियण तयारु कोन हूंदा आहिनि। लेकिन को क़ुर करीम जो हाफ़िज़ आहे, आलिम आहे, एज वधंदी आहे, आख़िरी जॾहिं वञी उहो खट जे हवाले थींदो आहे, त पोइ उनजी इज़त वधंदी आहे। इज़त उनजी घटि बि कॾहिं कोन्हे। हीअ अलाह इज़त दीन में रखी आहे, दुनिया में इज़त न आहे, दीन में अलाह ताला इज़त रखी आहे। तंहिं करे असां इन्हनि चकरनि में न अचूं, इहो सोच कॾहिं बि न रखूं त बाबा असांजो औलाद सुभाणे पढ़ियो त बुख मरी वेंदो हलियो। असां कॾहिं चवंदा आहियूं वाह आउं पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदुसि, मुंहिंजो बच्चा बुख मरंदा। वरी ॿिए चवंदा वाह हीउ मौली मुफ़्त जा माल खनि था, खायो डटा मुटा थियो, दुनिया में हलनि पिया। वाह, कल्ह तो चए पिया आउं ॿार पढ़ाईंदुसि, बुख मरंदा। अॼु तूं चवे थो फलाणे जो पुटु कल्ह बुखियो, अॼु जेको ठीकु ठाक सिहतमंद, ई छा आहे? हीअ अलाह ताला जंहिं माण्हू खे जंहिं लेवल में रखियो आहे, हक़ीक़त हीअ आहे त असां उन शइ खे कॾहिं बि न सोचूं त असांजो औलाद सुभाणे क़ुर करीम पढ़ी छा कंदो। बहितरीनु सिलसिलो आहे, सुठो कमु आहे। जेकॾहिं तव्हांजे ॻोठ में, तव्हांजे इलाइक़े में, तव्हांजे एरिया में दीन जी तालीम जो सिलसिलो आहे, बच्चा क़ुर करीम पढ़नि था, नियाणियूं क़ुर करीम पढ़नि थियूं, इहो हिकु वॾो बहितरीनु कमु आहे। पर असां जा अक्सर करे
दुनिया जे अंदरि सभ खां वधीक असीं जेकर नज़र अंदाज़ कंदा आहियूं कंहिं फील्ड खे त असां इन फील्ड खे कंदासूं। असां वटि हिकु माल जे धनार जी इज़त हूंदी आहे, असां वटि हिकु नौकर जी इज़त हूंदी आहे, असां वटि हिकु गिरेज ते कमु कंदड़ कंहिं मुलाज़िम जी इज़त हूंदी आहे। जेकॾहिं असां वटि इज़त न हूंदी आहे त असां वटि हिन दीनदार तबिके जी इज़त न हूंदी आहे। अलाह वटि इज़त आहे उन शइ जी, ऐं असां उन शइ खे कॾहिं बि न सम्झूं त वाह ही मदरसो आहे, मस्जिदूं पाण ई मौलवी वीचारा वांदा पिया हलाईंदा, इहा शइ कॾहिं बि न सोचूं। ऐं इहा शइ मूं तव्हांखे शुरू में ॿुधाए छॾियमि त मदरसनि जो कमु, मस्जिदनि जो कमु को मामूली कमु कोन्हे, हीउ अज़ीम कमु आहे, लेकिन हर माण्हू खे तौफ़ीक़ मिलंदी बि कोन्हे। करोड़पति माण्हू हूंदा लेकिन हिकु रुपयो बि हिन पासे ख़र्च कोन कंदा। 500 रुपया ॾियारी ते मज़दूरी करण वारनि माण्हुनि खे असां राति ॾींहुं हिन कम जे पोयां लॻंदे ॾिठोसीं। अलाह हुनखे बरकतूं ॾेई छॾींदो आहे, हीअ अलाह जी अता आहे। रब जंहिं माण्हू खे तौफ़ीक़ ॾे, तंहिं करे जेके माण्हू हिन क़िस्म जी कमु कनि था जंहिं बि जॻह ते, उन्हनि खे कॾहिं बि पंहिंजो पाण खे ईअं सम्झो त उन्हनि जा हौसला पस्त न थियणु घुरिजंदो बाबा असांजे केरु हिमत कोन थो कराए, असांजो केरु हथु कोन थो वंडाए, कॾहिं बि न। हीअ अलाह जेकॾहिं मुंहिंजी चूंड कई आहे त आउं ख़ुशि नसीब आहियां, ऐं अलाह जो शुक्र अदा करियां। जेकॾहिं रब मूंखां कमु नथो वठे न त आउं अलाह ताला जे साम्हूं दुआऊं घुरां, मुंहिंजा रब मुंहिंजी को गुनाह, मुंहिंजी का ग़लती आहे मूंखे माफ़ कर। तंहिं करे जिन माण्हुनि खे तौफ़ीक़ मिली आहे हिन दीन जी तालीम जे हवाले सां ख़ुशि नसीब आहिनि, अलाह उन्हनि खां कमु पियो वठे। ऐं जेके माण्हू हिन शइ खां परे आहिनि उन्हनि खे घुरिजे त हिन शइ में हथु वंडाइनि, हिक ॿिए जा ॿाह ॿेली बणिजनि, ऐं असिल पाण जी इज़तनि जा हक़दार ही वीचारा मासूम आहिनि। हीअ जेके क़ुर करीम पढ़ंदड़ आहिनि, जेके दीन जा तालिब इल्म आहिनि, जेके दीन पढ़नि था, सुभाणे हर माइट जी कोशिशि हुजणु घुरिजे मुंहिंजो पुटु सुभाणे दीन जो आलम बणिजे, क़ुर करीम जो हाफ़िज़ बणिजे। उन सां गॾु जेकॾहिं मुंहिंजो औलाद डॉक्टर आहे, इंजीनियर आहे, दुनिया जे के सुठी फील्ड मञे थो, दुनिया जो कारोबार करे थो, का मञे कोन्हे, का मञे कोन्हे, हर फील्ड वञी सघे थो, लेकिन पहिरीं सुञाणप असांजी दीन जी आहे। अलाह तबारक ताला असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह ताला असांखे दीन सां सची मोहबत करणी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह ताला असांखे दीनदारनि सां सुठो तालुक़ रखणी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह ताला खां दुआ आहे त जिन मस्जिदनि मदरसनि में हीउ क़ुर करीम तालीम जो सिलसिलो हलंदड़ आहे, अलाह उनजी मदद फरमाए। ऐं अलाह तबारक ताला असांखे उन्हनि जो ॿाह मिली थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह ताला असांखे उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह ताला खां दुआ आहे जेके मासूम जंहिं मस्जिद में असीं वेठा आहियूं, इन मस्जिद में जेके बि नियाणियूं ऐं ॿार पढ़ंदड़ आहिनि, अलाह ताला इन्हनि खे बहितरीन दीन जा ख़ादिम बनाए। अलाह ताला इन्हनि खे वक़्त जा बहितरीन आलिम ऐं हाफ़िज़ ऐं हाफ़िज़ियाणियूं बनाए। अलाह ताला हिन मस्जिद खे, हिन मर्कज़ खे तौहीद सुन्नत जो मर्कज़ बनाए। अलाह ताला हिन खे दीन जा दाई, तौहीद सुन्नत जा दाई बनाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।